नौशर फिरोज़ का खबर शामिल कई पिया महमद हसन सुमरो की रिपोर्ट मुताबिक ठारू शाह के सोलंगी मौला वासी रिटायर्ड पुलिस एहलकार जो पीपीए के चूंडियल काउंसलर और शहर के बाअसर जी ॾाॾियानि खिलाफ़ एहतजाज बाअसर घर से कब्ज़ो करण लाइ धमकाए रहा आहिनि। तहफ़्फ़ुज़ ॾेई इंसाफ़ कियो वञे मुतासिरीन जो मुतालबो। ठारू शाह वार्ड नंबर 2 सोलंगी मौला के रहवासी रिटायर्ड पुलिस एहलकार लियाकत कुरैशी भाउ सिकंदर कुरैशी समेत प्रेस क्लब पहुंची एहतजाज कंदे दाहींदे ॿुधायो त पीपीए के चूंडियल काउंसलर अब्दुल रऊफ़ खानज़ादा, इरशाद खानज़ादा, अली मोहम्मद कुरैशी, असगर कुरैशी, शानी खानज़ादा, राजू कुरैशी ऐं ॿिया मुंहिंजे अबाणे घर ते कब्ज़ो करण लाइ धमकाए रहिया आहिनि। हुननि चयो त असां इंतिहाई ग़रीब आहियूं। बाअसर काउंसलर शहर जे बाअसरनि खां मूंखे घर विकिरो करण लाइ धमकाए रहिया आहिनि। हुननि चयो त काउंसलर मूंखे पंहिंजी ओताक ते घुराए घर लिखी ॾियण लाइ दावा ॾेई कागज़नि ते सही करण लाइ दबाउ विझी रहियो आहे। हुन चयो त मां दिलि जो मरीज़ आहियां, मूंखे कुझु बि थियो त हुन जा ज़िम्मेवार चूंडियल काउंसलर रऊफ़ खानज़ादा ऐं हुन जा बाअसर साथारी हूंदा। हुननि आईजी सिंध एसएसपी नौशर फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौरु बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ न वञे, न त ॿी सूरत में एसएसपी ऑफिस आॾो पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। मुझे लियाकत अली नालो आहे, पुलिस रिटायर मुलाज़िम आहियां। जेको आहे अॼु वरी मूंखे रऊफ़ जेको काउंसलर आहे उन मूंखे पंहिंजे ओताक ते घुराए ऐं मूंखे चई त हीअ जेकी जॻह आहे मूंखे तव्हां ॾियो ऐं उन में जेको आहे इरशाद खानज़ादो ऐं अली मोहम्मद कुरैशी, असगर कुरैशी ऐं इन्हनि खे तव्हां विकिरो करे ॾियो। मां चयो आहे मां असांजा बच्चा काॾे वेंदा, अबे ॾाॾे जी असांजी जॻह आहे, रजिस्ट्री असांजी आहे, हर शइ असांजी आहे, असांजा बच्चा काॾे वेंदा। उन तां उन्हनि मूंखे वॾो टार्चर कयनि। मां सफ़ा बीमार आहियां, मां सफ़ा अहिड़ो लॻो पियो आहे मां को ख़ुदकुशी कयां। इन्हनि मां मूंखे मुंहिंजी जान छॾाई वञे। वो असांजी रजिस्ट्री आहे। ॿियो कल्ह मुंहिंजे भाउ खे हिननि घुराए टार्चर कयो अथनि। कल्ह हिनखे जी तबियत बि ख़राबु थी वई त माना हिनखे कॉलेज में माना अटैक जी झटको बि पियो। राति हिनखे नवाब शाह खणी आहे त हुननि एॾो टार्चर कयो आहे हिनखे बाक़ाइदा। बसि हरू भरू लिखी ॾियो, खपायो तव्हां। असां छो खपायो, असांजे अबे ॾाॾे जी जॻह आहे।